ॿियो 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 हा चक्कर वञो भले थी। सदांग आगाह कंदा तालूं त बरे सगीर हिंद सिंध जो बादशाह मखदूम खानदान हजरत क़िबला मखदूम सिल्वर कलर की गाड़ी 214 नंबर रास्ते में से हटा ले, बड़ी मेहरबानी होगी। मखदूम जमील जमा साईं जन जो लखते जिगर ऐं सरवरी जमायत जो वली अहद हजरत क़िबला मखदूम साबिक़ा रेवेन्यू मिनिस्टर मखदूम महबूब ज़मा साईं जन जो ही वलीमो आहे जेको असां तव्हांखे अदा माइक जी तार का परे जो बा माइक का परे जो लखन जी तादाद में माण्हुनि शिरकत कई आहे। माण्हू अचनि पिया, माण्हुनि जे अचण जो सिलसिलो तेज़ी सां जारी आहे। ही हज़रत मखदूम क़िबला जमील साईं जिन जे लखते जिगर वली अहद सरवरी जमायत साबिक़ा रेवेन्यू मिनिस्टर मखदूम महबूब ज़मा साईं जिन जो वलीमो आहे जेको भिटशाह एयरपोर्ट ते मुक़ररु थियल आहे। ऐं हिन में तव्हांखे असां ॾेखारियूं पिया त लखनि जी तइदाद में माण्हू जमा थी रहिया आहिनि ऐं इन प्रोग्राम खे इंजॉय करण लाइ सिंध बलोचिस्तान पंजाब ऐं सरहद सूबे जा माण्हू बि हिन प्रोग्राम में शामिल थिया आहिनि। ऐं थोरी देरि खां पोइ बिलावल भुट्टो बि हिन दावत में शामिल थींदो, उहो बि तव्हां लाइव ॾिसंदो। ही मखदूम महबूब ज़मा साबिक़ा रेवेन्यू मिनिस्टर साईं जन जी शादी जो वलीमो आहे प्रोग्राम जेको असां तव्हांखे लाइव ॾेखारियूं पिया। माण्हुनि जे अचण जो सिलसिलो तेज़ी सां जारी आहे। ही लाइव हक़ीक़त तव्हांखे ॾेखारियूं पिया। जी हज़रत क़िबला मखदूम महबूब साईं जिन जे शादी वलीमे जो प्रोग्राम आहे जेको असां तव्हांखे लाइव ॾेखारियूं पिया।